मुंहिंजा हबीब करीम ईंदा जवाब सां मुंहिंजा हबीब करीम ईंदा जवाब सां मुंहिंजा हबीब करीम ईंदा रस्ताए ॻोठ गलियूं ख़ुशबू मातर थींदा जवाब सां मुंहिंजा हबीब करीम ईंदा जवाब सां मुंहिंजा हबीब करीम ईंदा गोहर जाते कदम घुमाए परवरता थे प्यार गलाए गोहर जाते कदम घुमाए परवरता थे सोहना गौच कढी गुल फुल सोहना गौच कढी सब टिणदा खिणदा वींदा जवाब सां मुंहिंजा हबीब करीम ईंदा जवाब सां मुंहिंजा हबीब करीम ईंदा चंड चोॾे खां याद चेहरो गोर वञा मां ॾिसण में गारो चंड चोॾीअ खां याद चेहरो गोर वञा मां ॾिसण में गारो आशिक़ अण कोठा है अण खुटवा आशिक़ अण कोठा सिर सूह बसी गोरींदा जवाब सां मुंहिंजा हबीब करीम ईंदा जवाब सां मुंहिंजा हबीब करीम ईंदा सेंट खतूरी खावद सुर हो संदन जिस्म जो पाक पगर हो सेंट खतूरी खावद सुर हो संदन जिस्म जो पाक पगर हो साहबी न्याण लिखे खोड़ साहबी न्याण लिखे जब तो बाडींदा जवाब सां मुंहिंजा हबीब करीम ईंदा जवाब सां मुंहिंजा हबीब करीम ईंदा ॿाहिर निकिरी जे कुझु ॿोले पोइ त ख़ुशीअ मां परड़ा खोले जो कुछ बोले पोइ त ख़ुशीअ मां परड़ा खोले कोयल बागीचन में बुल बुल कोयल बागीचन में बोल पखी बोलींदा जवाब सां मुंहिंजा हबीब करीम ईंदा जवाब सां मुंहिंजा हबीब करीम ईंदा मां सदको थियां नज़रूं फेरे हथ मथड़े ते ॾेई हर भेरे सदको थियां नज़रूं फेरे हथ मथड़े ते ॾेई हर भेरे चमू जड़न मोता मखणो चमू जड़न मोता चन जी साम जलींदा जवाब सां मुंहिंजा हबीब करीम ईंदा जवाब सां मुंहिंजा हबीब करीम